अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ो हाल आहे। उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु तव्हांजे आॾो हिकिड़ी मोटिवेशन जे लाइ तव्हां यूट्यूब जी तव्हांखे अर्निंग ॾेखारींदासीं। तव्हां बि माना यूट्यूब ते चैनल पंहिंजो ठाहे ऐं वीडिया पंहिंजा अपलोड करणा आहिनि, परावा वीडियो न आहिनि अपलोड करणा। पंहिंजा वीडिया क्रिएट कयो, जेको बि तव्हांखे कमु अचे थो। जा मोबाइलनि जा मिस्त्री आहियो, मोबाइलनि जा वीडियो ठाहियो, या वरी मोटरसाइकिल जा मिस्त्री आहियो त वरी उन जा ठाहियो। जेको बि तव्हांखे माना रोज़मर्रा में जेको तव्हां कमु कयो था उन जा तव्हां वीडियो क्रिएट कयो ऐं यूट्यूब पंहिंजो चैनल क्रिएट कयो। पोइ उन चैनल ते तव्हां वीडियो अपलोड कयो। मां तक़रीबन पंहिंजी ॻाल्हि थो कयां त 2000 शायदि 16 या 17 इन यूट्यूब जी प्लेटफार्म ते आयुसि। महिनत मां माशाल्लाह सुठी कई, पर महिनत जो फल ज़ाया न थींदो। तव्हां ज़रे जेतिरी बि महिनत कंदव न, उन जो बि तव्हांजो फल मिलंदो, उन ज़रे जो। अदा ॿी ॻाल्हि त तव्हांजे आॾो असां पंहिंजे चैनल जी ॻाल्हि कंदासीं त मां काफ़ी टाइम खां यूट्यूब ते कमु कयां पियो। पोइ इन में कुझु मुंहिंजा चैनल बंदि थिया। मां कॉपीराइट ते बि कमु कयो, पर कॉपीराइट ते फ़ाइदो न आहे एतिरो। परायूं वीडियो था असां अपलोड कयूं यूट्यूब ते, जेके ऑलरेडी अपलोड थियल आहिनि उहे असां पहिरां डाउनलोड करे अपलोड कंदासीं। यूट्यूब जी ॾींहों ॾींहुं सख़्ती थींदी थी वञे। हाणे परायूं वीडियो नथियूं हली सघनि यूट्यूब ते। तव्हांखे पहिरां बि ॻाल्हि कई, जेको बि तव्हांखे कमु अचे थो रोज़मर्रा में, जेको तव्हां कमु कयो था उन जूं तव्हां वीडियो क्रिएट कयो। हाणे तव्हांजे आॾो असां पंहिंजो चैनल खोलींदासीं जंहिंजो नालो आहे मुश्ताक परदेसी। असां उन ते कहाणियूं अपलोड कंदा आहियूं, दास्तान अपलोड कंदा आहियूं, शाइरी अपलोड कंदा आहियूं, ऐं जेके आहिनि किसा हूंदा आहिनि, पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, सुघड़नि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। काफ़ी तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं असांजे चैनल ते तव्हांखे मिलंदियूं। हाणे तव्हांजे आॾो असां यूट्यूब स्टूडियो एप्लीकेशन खोलींदासीं। पोइ तव्हांखे असां यूट्यूब जी कमाई बि ॾेखारींदासीं। इन में भाऊ महिनत करणी पवंदी। ऐं ॿी ॻाल्हि त यूट्यूब आसान बि आहे ऐं ॾुखियो बि आहे। ॾुखियो इन जे करे आहे जो माना ॾींहों ॾींहुं उन जी पॉलिसी सख़्तु थी थींदी वञे। तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त तव्हां पंहिंजूं वीडियो अपलोड कयो। परायूं वीडियोनि में फ़ाइदो न आहे। केॾी महिल बि स्ट्राइक लॻी सघे थी। केॾी महिल बि ओनर जेको आहे, जंहिंजी तव्हां वीडियो चोराई आहे, अपलोड कई आहे पंहिंजे चैनल ते, केॾी महिल बि उहो स्ट्राइक हणी सघे थो। पोइ 3 स्ट्राइकनि खां पोइ तव्हांजो चैनल थी वेंदो बंदि। चैनल बंदि थी वेंदो, तव्हांजी महिनत ज़ाया थी वेंदी। इन जे करे मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां पंहिंजूं वीडियो क्रिएट कयो। हाणे अचूं था पंहिंजे यूट्यूब स्टूडियो एप्लीकेशन में। असां तव्हांखे आॾो पंहिंजो चैनल शो करे ॾेखारींदा, पर आहे रिस्की कमु। मां तव्हांखे इन जे करे पंहिंजो लाइव अचे, माना रिकॉर्डिंग लाइव बि थी हले, तव्हांजे आॾो लाइव माना रिकॉर्डिंग बि थो कयां ऐं तव्हांखे माना ख़बर पए। इन जे करे मां तव्हांखे लाइव थो पंहिंजी अर्निंग वीडियोनि जी ॾेखारियां। हाणे खोलियूं था असां यूट्यूब स्टूडियो। हाणे हे यूट्यूब स्टूडियो असांजो चैनल खुले बि थो। तव्हांजे आॾो हे 15,864 सब्सक्राइबर आहिनि। माशाल्लाह असांजा सुठा ई सब्सक्राइबर आहिनि। तव्हां बि माशाल्लाह ॾिसंदा हो, असांजूं कहाणियूं ॿुधंदा हो, इन जी वॾी महिरबानी तव्हांजी। सो हाणे ई तव्हांजे आॾो लाइव माना आहे असां पंहिंजो चैनल रिकॉर्डिंग पिया था कयूं। हे $13.89 हे माना पिया आहिनि अञा। ऐं सब्सक्राइबर 303 प्लस आहिनि
हाणे असांजे चैनल ते 24,000.4K माना 24,000 प्लस असांजे व्यूज़ 28 ॾींहंनि में अचनि था ऐं वॉचिंग टाइम 1.7K इहो 28 ॾींहंनि जो आहे। हाणे हिकिड़ी वीडियो जान आलम बादशाह जी वीडियो तव्हांजे यादो खोलींदासीं। हीअ जान आलम बादशाह जी कहाणी आहे। माशाल्लाह हिन जी ॻाल्हि सुठी आहे। हे सोलंगी अमीर हमज़ो सोलंगी माशाल्लाह सुठो कहाणीकार आहे। हिन असांखे सुठियूं कहाणियूं ॾिनियूं, हिन जी वॾी महिरबानी। हाणे ही तव्हांजे यादो हे जान आलम बादशाह जी कहाणी वीडियो खोली आहे। हाणे असां हिन में था अचूं हेठीं साइड में वीडियो परफॉर्मेंस, इन में असां क्लिक कयोसीं। हाणे इन हिकिड़ी वीडियो जी रनिंग तव्हांखे ॾेखारियां थो। 378 हिन खे चकर ॾिठो वियो आहे कहाणीअ खे। हाणे असां हेॾे था थोरो सिलेक्ट कयूं रेवेन्यू में। हाणे रेवेन्यू में आयासीं। हाणे $0.69 माना इन वीडियो कमाया आहिनि $0.69। हाणे तव्हां हिसाबु लॻाए सघो था त डॉलर जी रक़म रेट घणो पियो थो हले मार्केट में। उहो तव्हां गूगल ते सर्च कयो $PKR लिखंदव त तव्हांजे आदो डॉलर जी रक़म रेट लिखिजी ईंदो। इहो तव्हां कमु कजो। हाणे असां वरी ॿी वीडियो में ईंदासीं बैक साइड करे। हाणे जेकी ग़रीब की कहानी इहा बि भाऊ अमीर हमज़े जी आहे। हाणे इन खे असां क्लिक कयो आहे। हाणे इन साॻी वीडियो परफॉर्मेंस में था अचूं। हाणे हिन वीडियो खे माशाल्लाह 911 व्यूज़ आया आहिनि। हाणे 911 व्यूज़ आहिनि पर हिन जी अर्निंग मथे आहे। इन जी अर्निंग छो मथे आहे, वजह कहिड़ी आहे? इहा वजह आहे त हिन खे यूनाइटेड स्टेट जेको आहे मुल्क आहे, मां सम्झां थो त इन घणो ॾिठो आहे इन कहाणीअ खे, ॿुधो आहे ऐं 911 व्यूज़ आया आहिनि। हाणे रेवेन्यू में था अचूं। ऐं रेवेन्यू में $1.34 माशाल्लाह इन जी वॾी अर्निंग आहे वीडियो जी। हीअ तव्हांजे यादो अर्निंग आहे हिकिड़ी वीडियो जी आई आहे। सो हाणे तव्हांखे बसि इन्हनि ॿिनि वीडियोनि जी अर्निंग ॾेखारी। हाणे तव्हां सम्झी सघो था त ही भाऊ केतिरा पैसा कमाए थो। हाणे तव्हां बि पंहिंजो चैनल क्रिएट कयो, पैसा कमायो। यूट्यूब सफ़ा आसान आहे, पहिरां ॾुखियो आहे पोइ आसान आहे। पोइ हाणे वरी तव्हां जो को सुवालु हुजे या यूट्यूब जे हवाले सां को क्वेश्चन हुजे या यूट्यूब जे हवाले सां का टाइटल या डिस्क्रिप्शन या टैक्स जे हवाले सां को सुवालु हुजे त तव्हां असां सां राब्तो कयो त इंशाअल्लाह तव्हांखे जल्द तव्हां ॾे रिप्लाई ईंदी। तव्हां पंहिंजा चैनल ठाहियो, पैसा कमायो। सफ़ा आसान आहे तरीक़ो यूट्यूब जो। हाणे इन जे बारे में तव्हांखे को बि सुवालु हुजे, को बि पुछिणो हुजे, जेको मुंहिंजे इल्म में हूंदो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। बाबा यूट्यूब हीअं ठाहिबो आहे, हीअं क्रिएट कबो आहे। जेको मुंहिंजे इल्म में हूंदो मां तव्हांखे रिप्लाई ॾींदुमि। पोइ असां तव्हां खां इजाज़त था वठूं। उहो सुवालु हुजे त पोइ मूंसां राब्तो कजो। महिरबानी।